नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर करालो। मलीर में तलूर के शिकार का रोकण ते बेदर्दी से मारियल नाज़िम जोखियो कत्ल केस में गिरफ्तार वधीक 3 जवाबदारन के पुलिस अदालत में पेश करे 16 ॾींहं ताईं संदन जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो आहे। ख़बर के हवाले से वाक़ई अपडेट करालो। जांच ऑफिसर पारा गुज़रियल ॾींहं जाम हाउस ते छापो हणी गिरफ्तार कयल रज़ाक, महराज और जमाल के अदालत में पेश किया वियो। जांच ऑफिसर जो चवण है जवाबदारन नाज़िम जोखे की वीडियो वायरल करण ते धमकियों ॾिनियूं हुयूं। केस में अगवा जा कलम शामिल करे वधीक 11 जवाबदारन के शामिल किया है। जांच ऑफिसर की दरख्वास्त ते अदालत 3 जवाबदारन के 16 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। खबर के हवाले से वाक़ई अपडेट करालो। एक ॿीहर या अहम खबर आवाज़ शेयर करालो। मलीर में तलूर के शिकार का रोकण ते बेदर्दी से मारियल नाज़िम जोखियो कत्ल केस में गिरफ्तार वधीक 3 जवाबदारन के पुलिस अदालत में पेश करे 16 ॾींहं ताईं संदन जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो आहे। जांच ऑफिसर पारा गुज़रियल ॾींहं जाम हाउस ते छापो हणी गिरफ्तार कयल रज़ाक, महराज और जमाल के अदालत में पेश किया वियो। जांच ऑफिसर जो चवण है जवाबदारन नाज़िम जोखियो की वीडियो वायरल करण ते धमकियों ॾिनियूं। केस में अगवा जा कलम शामिल करे वधीक 11 जवाबदारन के शामिल किया है। जांच ऑफिसर की दरख्वास्त ते अदालत 3 जवाबदारन के 16 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। खबर के हवाले से वाक़ई अपडेट करालो। एक भेरो ॿीहर जांच ऑफिसर जो चवण है जवाबदारन नाज़िम जोखियो की वीडियो वायरल करण ते धमकियों ॾिनियूं। केस में अगवा जा कलम शामिल करे वधीक 11 जवाबदारन के शामिल किया है। खबर के हवाले से वाक़ई अपडेट करालो। अहम खबर है नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां एक बार ॿीहर शेयर करालो। मलीर में तलूर के शिकार का रोकण ते बेदर्दी से मारियल नाज़िम जोखियो कत्ल केस में गिरफ्तार वधीक 3 जवाबदारन के पुलिस अदालत में पेश करे 16 ॾींहं ताईं संदन जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो आहे। इन हवाले से वधिक तफसील मालूम करासी। धरती टीवी कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंगी असा सलाह ते मौजूद है। जी अब्दुल्ला अपडेट कजो वधिक छा तफसील आहिन। जी बिल्कुल मंजूर है जो मलिर कोर्ट में नाज़िम जोखियो कत्ल केस में गिरफ्तार जवाबदारन के अदालत में पेश किया हुआ जिनमें पुलिस गिरफ्तार 3 जवाबदारन के अदालत में पेश किया है जिनमें रज़ाक, महराज जमाल शामिल हैं। जांच ऑफिसर मूजिब जवाबदार नाज़िम जोखियो की वीडियो वायरल करण नाज़िम जोखियो के धमकी ॾिनी हुई जिनमें केस में अगवा जा कलम पिण शामिल करे वधीक 11 जवाबदारन के शामिल किया है। जिन जांच ऑफिसर अदालत की एतिरो ॿुधायो आहे त गिरफ्तारी कई वेंदियूं ऐं इन सां वधीक जांच करणी आहे। तंहिं करे दरख़्वास्त आहे त हिननि खे वधीक जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वञे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 3 जवाबदारन के 16 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जिन मां इहो हवाले कंदो आहियां त जांच ऑफिसर जी अदालत की पिण ॿुधायो त केस में हिन वक़्त ताईं अजाम अवैध समेत 6 जवाबदार गिरफ्तार थी चुका आहिनि। इन केस में ख़ासि तौर ते शिकार करण जेके परॾेही हुआ अरब उहे पिण जेको शामिल आहिनि। फरियादी ॿिन्ही परॾेहनि जा नाला भी ॿुधाए छॾिया आहिनि पुलिस खे, पर हिन वक़्त ताईं उहे अनन जेको नामालूम मुलज़िम में शामिल थियल आहिनि। पर इहो मुआविज़ कंदो त हिन वक़्त वधीक गिरफ़्तारियुनि जा इम्कान आहिनि। तंहिंखां पोइ अदालत खे दरख़्वास्त कई वई जिस्मानी रिमांड हवाले कयो वञे जंहिंखां पोइ जांच करणी आहे। तंहिं ते अदालत 16 जेको नवंबर ताईं 3 जवाबदारन के जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे वेंदी। अब्दुल्ला अपडेट कजो मुतासिर जेका फरियादी धुर है उन्हें जो मानू अदालत में पहुतल हो छा जेके जवाबदार गिरफ्तार हैं छा इन्हनि जी गिरफ्तारी में उहे मुतमइन आहिनि। बिल्कुल हिन वक्त जो मुझे राब्तो थियो वो फरियादी के वकील से राब्तो थियो जो ॿुधायो त फरियादी ख़ासि तौर ते उनजा जेको वकील आहे उहे पिण जेको आहे हुते मौजूदु आहे। जंहिंखां पोइ उन पिण इहो ॿुधायो आहे त फरियादी जेके 2 अरबनि सरहदनि में जेके नाला ॿुधाया पिया त 2 अरब जेके उहे शिकार करण ते ॾेई पहुता हुआ उहे पिण जेको आहे हुन केस में नामज़द कया विया आहिनि। वधीक उन्हनि जी जेके दरख़्वास्त हुई अदालत खे पिण कई वई जेके अरबनि उन्हनि खे फ़िलहाल ॿाहिरि वापसि मुल्क में मोकिलियो वञे केस में नामज़द आहिनि। तंहिं करे उनखे जेको जल्द गिरफ़्तार कयो वञे जॾहिं त वधीक जेको अदालत जी कार्रवाई में फरियादी पिण मुतमिन आहे। जॾहिं त पुलिस जेको आहे पिण जेको जेके गिरफ़्तार कया आहिनि उन ते पिण जेको फरियादी जो मौक़ो बहितर रहियो आहे। अब्दुल्ला सोलंगी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।